हिकिड़ो हमरा झंग में काठियूं कंदो पियो। बनी ॿारे जे हिसाब सां पासे मंझि झंग हुजे, उन मंझि काठियूं पिए कयूं त उतां हिकु घोड़े ते हिकिड़ो हमरा आयो। सो चवणु लॻो उनखे त बाबा ॻाल्हि ॿुध, तो वटि पाणी जे अगरि हुजे त पाणी मूंखे पियार। हाणे घोड़े वारो हमरा उन हमरा खे चवणु लॻो जेको काठियूं कंदड़ हो। सो हिते काठियूं करण वारे चयो त मूं वटि पाणी आहे कोन। उन हमरा चयो उन हमरा खे त मूं वटि पाणी आहे कोन जो तोखे पियारियां। हाणे उन हमरा काठियूं वग़ैरह त करे छॾियूं। सो हाणे घोड़े वारो हमरा वञणु लॻो त हिते हमरा सोचणु लॻो त हाणे काठियूं मूं करे छॾियूं आहिनि, हाणे काठियूं मूंखे केरु खणाईंदो। ॿियो त इन झर झंग में केरु आहे कोन। हाणे इन हमरा खे सॾु करियां ऐं पाणी पियारियां ऐं पोइ चवां त काठियूं मूंखे खणाए, ऐं काठियूं मूंखे खणाईंदो ऐं पाणी बि हिनखे पियारियांदो। त हिते इन हमरा उन घोड़े वारे हमरा खे सॾु कयो। सो सॾु कयईं, सो उहो हमरा आयो। तो चवणु लॻो उन काठियुनि वारे खे त ख़ैर मज़ा सॾु कई। त हिते उहो काठियुनि वारो हमरा चवणु लॻो उन घोड़े वारे हमरा खे त पाणी तोखे आउं पियारियां थो, पर पोइ मूंखे काठियूं मथे ते खणाइजांइ। त हिते उहो हमरा चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे काठियुनि वारे हमरा उन घोड़े वारे हमरा खे ॾिनूं पाणी। सो हाणे पाणी हुन पीतो। पाणी पी ऐं कुझु हुन वटि ॿिज जा कणा पियल हुआ। उन छा कयो, ॿिज जा कणा हेठि हारे मथां कुझु पाणी हारी। हाणे जीअं हुन ॿिज जे मथां उहो पाणी हारी त उहो ॿिज उन महिल फुटणु लॻो ऐं वॾो थियो ऐं उन झलिया उन महिल मेवा झलिया। मेवा उन हमरा बि खाधा ऐं उन काठियुनि वारे हमरा खे बि हिन ॾिना, उन बि खाधा। त हाणे उहो काठियुनि वारो हमरा जेको सो चवणु लॻो उन घोड़े वारे हमरा खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, हीउ ॿिज तो वटि तमामु भलो ॿिज आहे। उन महिल हेठि हयईं, मथां पाणी हयईं ऐं थी आयो, मेवा झलिया, मेवा पाण खाधा। जे अगरि तूं इहे ॿिज मूंखे ॾींहं त केॾो न भलो थींदो। आउं वञी बादशाह खे ॾींदसि ऐं बादशाह इहे ॾेखारींदसि इहो तो ॿिज उन महिल थींदो ऐं मेवा ॾींदो त बादशाह मूंखे तमामु जाम इनाम ॾींदो ऐं आउं सही थी वेंदसि, ग़रीब माण्हू आहियां, पैसो वग़ैरह मूं वटि जाम थी वेंदो। त हाणे हिते हमरा चवणु लॻो उहो घोड़े वारो उन काठियुनि वारे खे त ठीकु आहे, तोखे ॿिज आउं ॾियां थो, पर 3 ॻाल्हियूं तूं यादि कजांइ। ॿिज तोखे आउं ॾियां थो, भले खणी तूं वञी बादशाह वटि वञिजांइ, बादशाह खे ॾिजांइ, ॾेखारिजांइ, इनाम वठिजांइ उन खां, पर 3 ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखिजांइ। सो हिते हमरा ॾाढो ख़ुशि पियो थिए। काठियुनि वारो हमरा त ॿिज मूंखे मिले पियो, वञी बादशाह खे आउं ॾेखारींदसि त जीअं मूंखे इनाम वग़ैरह मिलंदो। त हाणे हमरा चवणु लॻो, उहो घोड़े वारो उन काठियुनि वारे हमरा खे चवणु लॻो त 3 ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखिजांइ। कॾहिं बि तोखे को माण्हू गॾिजे, नओं माण्हू गॾिजे, पहिरियों माण्हू गॾिजे मतिलबु त नओं माण्हू गॾिजे, उन खां पंहिंजी ज़ात लाज़मी पुछा कजांइ ऐं उन खां उनजो नालो लाज़मी पुछा कजांइ। ऐं ॿी ॻाल्हि त पंहिंजी ज़ाल सां कॾहिं बि दिलि वारी ॻाल्हि न कजांइ, राज़ ई रखिजांइ, उन सां को बि राज़ पंहिंजी ज़ाल खे न ॿुधाइजांइ। ऐं टी ॻाल्हि, जॾहिं 2 ॼणा ॻाल्हाइनि पिया न, विच में टुपो ॾेई न ॻाल्हाइजांइ। जॾहिं 2 ॼणा ॻाल्हाइनि था त विच में टुपो ॾेई ॻाल्हि न कजांइ। इहे 3 ॻाल्हियूं यादि कजांइ, तुंहिंजे कम जूं आहिनि, हर कंहिंजे कम जूं आहिनि, पर हीअ सम्झाणी अथई तोखे आउं ॿुधायां थो। सो हाणे हमरा चवणु लॻो त भले ठीकु आहे। हमरा हाणे ख़ुशि में ख़ुशि, हाणे हुन ॿिज ॾिनो हिन खे, हिन ॿिज खयो। तो हाणे ॿिज वरितई हुन खां, घोड़े वारो हमरा चढ़ियो घोड़े ते, सो त हलियो वियो। ऐं वरी हिन काठियुनि वारे हमरा हुन खां न नालो पुछा कई, न ज़ात पुछा कई, ईअं ई उहा ख़ुशि में ख़ुशि हुजे, हुनखे ॿिज मिलियो। सो हाणे उहो हमरा घोड़े वारो त हलियो वियो। हिन खे काठियूं खणाए मथे ते रखाए ऐं हिन ॿिज खयो। हाणे काठियुनि जी भरी मथे ते हुजे, अचे पियो। हाणे ॾाढो ख़ुशि थींदो आयो पंहिंजे घर काठियुनि जी भरी वग़ैरह लाहे ऐं हुते ख़ुशि थियणु लॻो। सो हाणे ज़ाल पुछा करणु लॻी इन खां, ॾे ख़बर, ॾाढो ख़ुशि लॻो पियो, ख़ैर त आहे, आख़िर मूंखे बि ख़बर पवे तूं ख़ुशि कहिड़ी ॻाल्हि में आहीं। सो हिते उहो हमरा चवणु लॻो त इहा ॻाल्हि न पुछ, ख़ुशी मूंखे ॾाढी थिए पई। त हाणे हुन वारी ज़ाल चवणु लॻी तो ख़ुशी ॾाढी थिए पई, पर मूंखे ॿुधा सही। सो हिते हमरा चवणु लॻो त हिकिड़ो हमरा मूंखे गॾियो हो, उन मूंखे हीअ ॿिज ॾिना आहिनि। हीअ ॿिज उन महिल ज़मीन ते हण, पाणी मथां हार, उन महिल थिए थो ऐं उन महिल मेवा झले थो ऐं उहो मेवा भले माण्हू खाए, तमामु कमु जहिड़ी शइ आहे। हीअ वञी आउं बादशाह खे ॾींदसि ऐं बादशाह खे ॾेखारींदसि, ॾींदसि ऐं बादशाह मूंखे इनाम ॾींदो, उन जे करे ख़ुशि आहियां।
हाणे हिन ॻाल्हि पंहिंजी ज़ाल खे ॿुधाई, इहो सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। सो हाणे नेठि हमरा पंहिंजी ज़ाल खे एतिरो कुझु ॿुधाए, सो पंहिंजे हिसाब सां ईअं ई घर में। सो हाणे हिन वारी ज़ाल को उन मुल्क जो बादशाह हो, उन में जंहिंमें रहंदा हुआ उन मुल्क जो बादशाह हो, जंहिं वटि हमरा वियो ते ॿिज खणियो। सो हाणे उन मुल्क जो जेको बादशाह हो, उनजो जेको वज़ीर हो, सो उन वज़ीर सां हिन हमरा जी जेका ज़ाल हुई, सो उन सां हुई जी यारी। सो हाणे हिन माई जी उन वज़ीर सां हुजे यारी। सो माई छा कयो, जेको मुड़ुस हिन खे ॿुधायो ॿिज जे बारे में, सो हिन वारी ज़ाल छा कयो, इहो हाणे सभु इहे ॻाल्हियूं उन वज़ीर खे ॿुधाई बादशाह जी। हाणे मूंसां यारी हुजे उनजी, सॼी ॻाल्हि सॼी हक़ीक़त करे उन वज़ीर खे ॿुधाई। सो हाणे वज़ीर चयो, उन हमरा जी ज़ाल खे चयो, तूं हीअं कजां, तारो मुड़ुसु सुभाणे हुअं ईंदो इहो ॿिज खणी, तूं हीअं कर, का टल कर, का अटकल कर, उन का ॿिज खणी गरम तए ते जेको आहे उन ॿिज खे टहिकाए छॾ, पचाए छॾ, जीअं उहो ॿिज फुटण जहिड़े क़ाबिल न थिए, पोइ हिन सां लॻाईंदसि शर्त। हाणे उन हमरा जी ज़ाल खे वज़ीर चवे पियो, पोइ इहो ईंदो बादशाह वटि, इहो ॿिज बादशाह खे ॾेखारींदो, उन महिल फुटंदो कोन, पोइ हिन सां लॻाईंदसि शर्त लॻाईंदसि, पोइ शर्त में इहो ॿिज थींदो कोन, तुंहिंजो मुड़ुसु शर्त लॻाईंदो, ऐं उन शर्त में आऊं तुंहिंजे मुड़ुस खां तुंहिंजो हथु घुरंदसि, मतिलबु त तोखे घुरंदसि, पोइ तूं मुंहिंजी थी वेंदे। हाणे माई बि ॾाढी ख़ुशि थी, माई चयो त भले ठीकु आहे वज़ीर खे। सो हाणे माई छा कयो, उहो ॿिज खणी उन तंदुसि मुड़ुस खां उहो तए ते दांगी चऊं या तओ चइजे, उन ते पचाए सेके ऐं उनखे माना टहिकाए छॾी। सो वरी अहिड़ा रखी छॾी। हाणे ॿिए ॾींहुं सुबुह जो उहो हमरा ॿिज खणी आयो बादशाह वटि। सो बादशाह सां अची हक़ीक़त करणु लॻो त बादशाह हीउ ॿिज आहे, हेठि ज़मीन ते हणी मथां पाणी हणंदे उन महिल फुटंदो, उन महिल वॾो थो, उन महिल मेवा झलींदो। सो बादशाह चवणु लॻो त ईअं थी नथो सघे, इन ॻाल्हि जी का गारंटी वग़ैरह, त हिते हमरा उहो माठ करे वेही रहियो। हाणे हिते वज़ीर टुपो ॾिनो। सो वज़ीर चवणु लॻो उन हमरा खे त जे अगरि इहो ॿिज तुंहिंजो न फुटियो, न थियो, त पोइ शर्त जी ॻाल्हि थींदी। सो हिते हाणे उन हमरा खे त एतबार यकीन हुजे, हुन त पंहिंजो अखियुनि सां माना इहो ॾिठो कयो ॿिज थिए थो हेॾा होॾा, हाणे हुनखे ख़बर न हुजे त हुन वारी ज़ाल को ॿिज खे टहिकाए छॾियो हुजे। सो हाणे उहो बि चवणु लॻो त भले ठीकु आहे, जेका बि शर्त हुजे सो मूंखे क़बूल आहे। हाणे वज़ीर खे बि तसली हुजे त मूं जेको हिन वारी माई खे चयो, सो माई ईअं करे छॾियो हुन ॿिज खे। सो वज़ीर चवणु लॻो जे अगरि इहो ॿिज थी वियो, उन महिल थी वियो, त तोखे मुंहिंजे घर मंझां जेका शइ वणे 2 मुठूं भरे खणिजांइ, मतिलबु त 2 मुठूं मुंहिंजे घर मंझां भरे खणिजांइ, ऐं जे अगरि ॿिज न थियो त तुंहिंजे घर मंझां 2 मुठूं भरे आऊं खणंदसि। हाणे वज़ीर ऐं उन हमरा जी शर्त लॻी वई। बादशाह बि चयो त भले ठीकु आहे, बादशाह बि हुजे। हाणे नेठि उहो हमरा उन महिल ॿिज हयो हेठि ज़मीन ते ऐं मथां हारी पाणी। हाणे ॿिज त सड़ियलु हुजे, टहिकल हुजे दांगी ते, सो किथां फुटे। सो हाणे ॿिज त उहो न थियो, ॿिज फुटियो ई कोन। हाणे हमरा जा ॿई मथे ते हथ अची विया। सो चवणु लॻो त हीअ छा थी वियो, हीअ त ॿिज थियण वारो छो कोन थियो। सो हाणे वज़ीर चवणु लॻो बादशाह सलामत, हीअ हमरा पंहिंजी शर्त माना इहो हाराए वियो आहे। सो हिते हमरा खां पुछा करणु लॻो बादशाह त ॾे ख़बर हाणे छा थो चवीं। सो हमरा चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत बिल्कुलु आउं पंहिंजे शर्त ते क़ाइमु आहियां, पर मूंखे महीने खण जी मोहलत ॾे, महीने खण जी मोहलत ॾे। ऐं पोइ वज़ीर खे चवंदसि भले मुंहिंजे घर मंझां 2 मुठूं भरे खणे। सो हाणे नेठि बादशाह ॾिनी 1 महीने जी मोहलत उन हमरा खे। सो वज़ीर बि ठीकु आहे बादशाह जे हुकम जे हिसाब सां। सो हाणे हमरा आयो घर, परेशान थी वियो, पंहिंजी ज़ाल खे त कुझु न ॿुधाई। हाणे हमरा परेशान हुजे, हमरा चवणु लॻो त ॿिज आख़िर छो कोन थियो। सो हाणे हमरा चवणु लॻो त वञी इन ॿिज जंहिं मूंखे ॾिनो हुओ इन हमरा, वञी इन हमरा खे ॻोल्हियां। हाणे चवणु लॻो त मूं हुन खां न ज़ात पुछा कई, न नालो पुछा कयो। हुन मूंखे घणी चयो त को बि माण्हू गॾिजे, पहिरियों माण्हू नओं माण्हू गॾिजे त ज़ात ऐं नालो लाज़मी पुछा कजांइ, ऐं पंहिंजी औरत सां, पंहिंजी ज़ाल सां कॾहिं बि राज़ वारी ॻाल्हि न कजांइ, ऐं कॾहिं बि उहे माण्हू ॻाल्हाइनि त विच में टुपो न ॾिजांइ। सो हुन त मूंखे चयो नालो ज़ात मूं हुन खां पुछा कोन कई, हाणे हिन खे आउं किथे ॻोल्हियां। सो हाणे हमरा नेठि निकितो उन जंहिं ॿिज हिन खे ॾिनो उनखे ॻोल्हण जे लाइ। बादशाह खां महीने खनि जो टाइम वरितईं।
हाणे आयो उन जॻह ते जिते हिन काठियूं कयूं उते आयो उन जॻह ते। सो हाणे नेठि रुलंदो फिरंदो हितां हुतां पुछा कंदो। हाणे पुछा कीअं करे बाबा फिलाणो हमरा हुआ अहिड़े घोड़े ते अहिड़े कद जो काठी जो को ॾिठो आहे न। सो नेठि पुछाऊं कंदे कंदे सो हाणे उहो हमरा जेको घोड़े ते आयो सो हुजे अकबर बादशाह जो वज़ीर बीरबल। हाणे बीरबल त मशहूरु हुजे तो सभिनि चयो त भाउ इहो बीरबल। सो हाणे नेठि हणंदे हणंदे अची पुॻो उहो हमरा उन अकबर बादशाह जो जेको वज़ीर हो बीरबल अची बीरबल वटि पुॻो। सो बीरबल वटि पुॻो। सो उन बीरबल सां हाल अहिवाल इन हमरा कया चई यार हीउ मसइलो हीउ थियो तो जेको ॿिज मूंखे ॾिनो सो थियो ई कोन। ऐं हिन हिसाब सां जेको हुन मूंसां शर्त लॻाई उन बादशाह जे वज़ीर। सो हाणे हीअ ॻाल्हि आहे हाणे तूं ॿुधा। हाणे उन इहा ॻाल्हि कई हाणे मुंहिंजे घर में ॿियो कुझु आहे कोन। हिकिड़ी मुंहिंजी ज़ाल आहे ऐं हिकिड़ी मेंहिं आहे दर ते। सो हाणे 2 मुठूं भरे खणंदो। सो हाणे हिकिड़ी मुंहिंजी ज़ाल आहे हिकिड़ी मेंहिं आहे। सो 2 मुठूं भरे इहे खईं त पोइ मुंहिंजी ज़ाल बि वेंदी मुंहिंजी मेंहिं बि वेंदी। सो हाणे तो वटि आयो आहियां तो ई मूंखे ॿिज ॾिनो ॿिज थियो कोन्हे। हाणे इन मसइले को हल कढी ॾे। त हाणे त बीरबल चवणु लॻो उन हमरा खे त मूं तोखे चयो हो न त जेको बि माण्हू मिले सो उनखां तूं नालो ऐं ज़ात पुछा कर ऐं पंहिंजी ज़ाल खे कॾहिं बि दिलि जो राज़ न ॿुधाइजांइ। का बि ॻाल्हि अहिड़ी दिलि जी राज़ उहो न ॿुधाइजांइ ऐं 2 ॼणा ॻाल्हाइनि त विच में टुपो न ॾिजां तोखे मूं चयो हो। सो नेठि बीरबल चवणु लॻो उन हमरा खे त हाणे हल अॼु अकबर बादशाह जी कचहरी में वेहूं था ऐं पोइ इन मसइले जो हल कढूं था। सो हाणे उन हमरा खे उहो बीरबल वठी आयो अकबर बादशाह ॾांहुं। सो हाणे हमरा बि वेठो हुजे उते ऐं बीरबल बि हुजे अकबर बादशाह हुजे। सो हिते अकबर बादशाह चवणु लॻो हाणे हुजनि फ़िलहालु इहे 3 अकबर बादशाह चवणु लॻो बीरबल खे त बीरबल 3 ॼणा वेठा आहियूं हू परियां हंधाणो पियो आहे। सो हाणे इहो हंधाणो खणी आ त इनखे वढे खायूं। सो हाणे अकबर बादशाह बि हुजे उहो हमरा बि हुजे ऐं बीरबल वियो हंधाणो खणी आयो। त हाणे हिते हंधाणो जॾहिं आयो बीरबल खणी अकबर बादशाह चवणु लॻो त चाकू किथे त हिते उहो हमरा चवणु लॻो त हीउ वठो चाकू मूं वटि पियो आहे। अकबर बादशाह जॾहिं चाकू वठो त चवणु लॻो त हीउ चाकू बादशाही शाही चाकू आहे तो हितां ई चोरी कयो आहे सुठो तो कोन कई ऐं तूं चाकू असांजे बादशाही मंझां खयो आहे। तो हिन विच में टुपो नूं जॾहिं हीउ 2 ॻाल्हाईंदल आहे हिन विच में टुपो नूं चाकू तो बादशाह चयो वरी चाकू चोरी तो हितां खयो आहे। सो हाणे नेठि इन मसइले मंझां हीउ बि लोह थी वियो। हिकिड़ो त हीउ पंहिंजो मसइलो हुतां खणी आयो उहो ई हल अञा कोन थियो वरी हिन अकबर बादशाह वटि हीउ चोर थी वेही रहियो। सो चाकू उतां खयईं को। सो हिते बादशाह चवणु लॻो अकबर बादशाह चवणु लॻो त हाणे हिनखे सज़ा ईंदी। सज़ा हिनखे बिल्कुलु ॾींदसि। हितां चोरी कई आहे महल मंझां हिन चाकू इहो खयो आहे। सो नेठि बीरबल चवणु लॻो अकबर बादशाह खे त अकबर बादशाह हीउ मुंहिंजो महिमान आहे फ़िलाणे हंधां आयो आहे। सो हिनखे फ़िलहालु छॾियो पोइ सुबुह जो भले सज़ा ॿुधाइजो। अॼोकी राति छॾियो मूं वटि महिमान थी वेह खाए पीए पोइ सुभाणे सज़ा ॿुधाइजो। सो हाणे अकबर बादशाह चवणु लॻो बीरबल खे त भले ठीकु आहे अगरि तुंहिंजो महिमान आहे अॼोकी राति हिनखे आउं छॾां थो कयो हिन शाही महल मंझां चाकू चोरी आहे पर अॼोकी राति तुंहिंजो महिमान आहे छॾां थो सुबुह जो हिनखे सज़ा ॾींदुसि। सो हिते बीरबल चवणु लॻो भले ठीकु आहे। अकबर बादशाह चवणु लॻो बीरबल खे त ॻाल्हि ॿुध हिकिड़ी शर्त इहा आहे जो भले तूं अॼोकी राति तुंहिंजे ओताक ते वञी विहारींसि पर तोखे हिन सां ॻाल्हाइणो कोन्हे। इहो मूं अकबर बादशाह जो हुकुम आहे। बीरबल तूं हिन हमरा सां तोखे ॻाल्हाइजी न हिन हमरा तोसां ॻाल्हायो पोइ सुठो कोन थींदो। सो नेठि कचहरी वग़ैरह बादशाह जी हली ख़तमु थी। सो हाणे उहो हमरा ऐं बीरबल उतां आया बीरबल वज़ीर जेको उनजी ओताक ते। सो हाणे बादशाह जो हुकुम हुजे अकबर बादशाह जो बीरबल खे चयलु हुजे त इन हमरा सां न ॻाल्हाइजांइ। हाणे हमरा बाट करे वेठो हुजे। हाणे बीरबल चवणु लॻो त इन हमरा कमु सभु ग़लति कया हाणे इन सां ॻाल्हाए बि नथो सघां अकबर बादशाह जो हुकुम आहे। सो हाणे बीरबल तमामु होशियारु ज़हन वारो सो हुन छा कयो हिकिड़ो छेलो काए आयो ऐं छेलो अची खट जे पासे में ॿधी। हाणे बीरबल ॻाल्हाइणु लॻो उन छेले सां। हाणे उहो हमरा पासे में वेठो हुजे। तो हाणे बीरबल चवणु लॻो छेले खे त छेला ॻाल्हि ॿुध तोखे मूं चयो हो न त नओं माण्हू मिलणे त उनखां नालो ऐं ज़ात लाज़मी पुछा कजां ऐं पंहिंजी ज़ात सां कॾहिं बि दिलि जो हाल न कजां राज़ न ॿुधाइजां ऐं जॾहिं 2 विच में ॻाल्हाइनि पिया त 3 जो कमु कोन्हे जो विच में टुपो ॾे। सो छेला तो नेठि ईअं ई कयो
जॾहिं बादशाह हंधाणे चयो हंधाणो खणी आ तोखे चाकू जेकर तो खयो चोरी कयो तोखे विच में टुपो कोन ॾियणो। चाकू छा हिते हुआ कोन छा बादशाह वटि कोन हो या बीरबल वटि कोन हो छा। हाणे बीरबल एतिरो कुझु छेले खे चवे पियो। हाणे सम्झाणियो उन हमरा खे ॾिए पियो बीरबल, छो त बीरबल हुन सां ॻाल्हाए न सघे, बादशाह अकबर जो हुकुम हुजे। तो हाणे नेठि बीरबल चवणु लॻो छेले खे त छेला ॻाल्हि ॿुध, सुभाणे तोखे बादशाह सज़ा त लाज़मी ॾींदो। तो हाणे सम्झाणी ॾे उन हमरा खे बि, पर ॻाल्हाए छेले सां ॿियो। तो बीरबल चवणु लॻो उन छेले खे त छेला तोखे बादशाह सुभाणे सज़ा लाज़मी ॾींदो, पर तूं हीअं कजां। तो हाणे बादशाह तोखां पुछा कंदो, तूं चइजां त इहो चाकू जेको मूं खयो सो इन चाकू सां मुंहिंजे पीउ जो क़त्लु थियल आहे, मुंहिंजे पीउ जो खून थियल आहे ऐं इन चाकू जी तलाश में आउं आयोसि। इहो चाकू हितां मिलियो आहे। हाणे इन चाकू जो जेको धणी थिए सो मुंहिंजे पीउ जो कातिल आहे। सो हाणे छेला तूं एतिरो कुझु चुजां, उमेदु आहे त तूं सम्झी वियो न। सो नेठि हमरा सम्झी हलियो। सो हाणे नेठि खैरनि जो अची सुबुह थियो। सो हाणे बीरबल उन हमरा खे वठी आयो उते अकबर बादशाह वटि। सो हाणे अकबर बादशाह चवणु लॻो उन हमरा खे त तो चाकू छो चोरी कयो, हाणे तोखे सज़ा ईंदी। त हिते हमरा चवणु लॻो त अकबर बादशाह हीउ चाकू इन जे लाइ तलाश में निकितो छो त हिन चाकू सां मुंहिंजे पीउ जो क़त्लु थियल आहे, खून थियल आहे ऐं इन चाकू जी तलाश में निकितल। हाणे इहो चाकू मूंखे मिली वियो आहे। हाणे इन चाकू जो जेको बि धणी थींदो सो मुंहिंजे पीउ जो कातिल आहे। हाणे अकबर बादशाह ॾिठो त हीउ त कमु माॻे उल्टो पियो थिए। हाणे इहो चाकू त मुंहिंजो आहे, जेकर आउं चवां थो त पोइ इहो माॻे हिते शाही आहे, सो माॻे आउं कातिल निकिरंदुसि। तो नेठि अकबर बादशाह चवणु लॻो उन हमरा खे त धूड़ विझ इन चाकू खे छॾे त तूं जोके ॿियो कुझु खपे तूं घुर, तोखे छा खपे। सो हाणे बीरबल वरी उन हमरा खे एतिरो बि सम्झाए छॾियो हो। तो चयोसि तूं जेके जॾहिं घुरण जी ॻाल्हि तूं अकबर बादशाह चवे न त तूं चइजां त मूंखे महीने जे लाइ बीरबल वज़ीर ॾे, तुंहिंजे मसइले जो हल आउं त कढी ॾींदुसि। सो बीरबल एतिरो कुझु उन हमरा खे सम्झायो बि हो। सो हाणे अकबर बादशाह चवणु लॻो उन हमरा खे त तूं जेको कुझु घुरे इन चाकू खे छॾ, इहो खून वारो आहे, इन खे छॾ, तूं जेका शइ घुर तोखे आउं ॾियां। तो हमरा चवणु लॻो अकबर बादशाह खे त अकबर बादशाह मूंखे ॿियो कुझु न खपे, पर महीने खनि जे लाइ तुंहिंजो बीरबल वज़ीर मूंखे खपे, मूंसां गॾु हले। सो अकबर बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे, महीने खनि जे लाइ बीरबल वज़ीर तोसां गॾु हलंदो तो वटि। सो हाणे नेठि बीरबल वज़ीर ऐं उहा हमरा बादशाह अकबर खां मोकिलाए वञणु लॻा। त हिते अकबर बादशाह चवणु लॻो बीरबल खे त बीरबल ॻाल्हि ॿुध, हिन हमरा जेको कुझु कयो सभु कई हेॾां होॾां, पर इहो अकुलु इन हमरा जो कोन हो। बीरबल इहो सॼो कमु तुंहिंजो हो, पोइ तो कीअं बि कयो छा बि कयो पर इहो सॼो कमु तुंहिंजो आहे। सो नेठि हाणे अकबर बादशाह खे एतिरी ख़बर इहे कमु सभु बीरबल जा आहिनि, छो त बीरबल तमामु ज़हन वारो होशियारु हो। सो हाणे बीरबल वज़ीर ऐं उहा हमरा सिधो आया उन हमरा जे घर, उन बादशाह जी बादशाही में। सो हाणे अची हुते पुॻा। सो हाणे हिते बीरबल चवणु लॻो उन हमरा खे त हाणे हीअं कर, हिकु चाढ़ी ठाह, हिकु चाढ़ी कुझु ॿ टे ॾाका जंहिंमें हुजनि उहा चाढ़ी ठाह। सो हाणे उन हमरा उन महिल चाढ़ी ठाही। सो हाणे चवणु लॻो उहो बीरबल उन हमरा खे त हाणे चाढ़ी ठाही, हाणे तुंहिंजी माई खे वठी आ हिन चाढ़ी जी चोटी ते ॿध। सो हाणे उन चाढ़ी जी चोटी ते ॿधो। सो उहा चाढ़ी जेको इन जो घरु हो सो उते टेके छॾी ऐं चोटी ते माई खे ॿधी छॾियो उन हमरा जी खे हाणे चाढ़ी में। ऐं बीरबल चवणु लॻो उन हमरा खे तुंहिंजी जेका मेंहिं आहे सो मेंहिं खे खोले छॾ, जिॾां होॾां वञे हली मेंहिं खे खोले छॾ। सो हाणे नेठि हिननि ईअं कयो। सो हाणे माई खे चाढ़ी में ॿधी ऐं मथे माना टंगाए छॾी। हाणे माई चाढ़ी जी चोटी ते हुजे, मथे चाढ़ी हुजे। सो हाणे नेठि उहो बीरबल चवणु लॻो उन हमरा खे हाणे तूं वञ उन वज़ीर खे चओ, जेको बादशाह जो वज़ीर जंहिं तोसां शर्त लॻाई हुई, उन चयो त आउं 2 मुठूं भरे तुंहिंजे घर मां खणंदसि। तो तूं उन वज़ीर खे चओ त भले अचे तुंहिंजे घर में जा 2 मुठूं भरे खणे। सो हाणे इन हमरा उन वज़ीर खे न्यापो ॾिनो, उन बादशाह जे वज़ीर खे। हाणे उहो वज़ीर अचे पियो ख़ुशि थींदो नचंदो अचे पियो त हाणे आउं वेंदुसि उन हमरा जे घर ऐं इहा माई वञी फॿाईंदसि, मेंहिं बि खणंदसि, 2 मुठूं भरे वञी खणंदसि। हाणे ख़ुशि थींदो अचे पियो। हाणे आयो हिते बीरबल बि मौजूदु हुजे, उहा हमरा बि मौजूदु हुजे ऐं माई चाढ़ी में ॿधी पई हुजे, मथे चोटी ते चाढ़ी हुजे। हाणे उहो वज़ीर आयो सो हेॾां होॾां मेंहिं खे ॻोल्हणु लॻो त मेंहिं हुजे न, मेंहिं हिननि छोड़े छॾी हुजे। सो हाणे वज़ीर चवणु लॻो, उन बादशाह जो वज़ीर चवणु लॻो त मेंहिं आहे कोन, वञी इन हमरा वारी माई में हथु विझां, 2 मुठूं भरे इन खे खणां, मेंहिं खे पोइ ॾिसां थो।
सो हाणे आयो ॾिसे त हिन वारी माई इन हमरा वारी सा चाड़ी में मथे ॿधी पई हुजे। सो हाणे उहो वज़ीर चढ़ियो उन चाड़ी ते। हाणे हिकिड़ी मुठ विधी हिकिड़े ॾाके में ऐं ॿी मुठ विधई ॿिए ॾाके में। सो हाणे ॿ मुठूं हिकिड़े ॾाके माना ॿिन्ही ॾाकनि में अची वियूं त अञा मथे अचणु लॻो त हिते बीरबल रोके वरितो। बीरबल चवणु लॻो उन वज़ीर खे त वज़ीर ॻाल्हि ॿुध, तूं इन हमरा जे घर में जा 2 मुठूं खणणु आयो हुए न? तो वज़ीर चवणु लॻो त हा बिल्कुलु। चई तो 2 मुठूं भरियूं? चई उहो वरी कीअं? चई हिकिड़ो हिन ॾाके में हईं, ॿी ॿिए ॾाके में हईं, हाणे 2 मुठूं तो हिन हमरा जे घरां खयूं। सो हाणे बसि ॻाल्हि ख़तमु। हिते वज़ीर हिकिड़ी ॿी करे वेही रहियो, बीरबल त बीरबल हुजे। सो नेठि उन चाड़ी सुधो उन वज़ीर खे बीरबल वरितो, उहो हमरा सिधो आया उन बादशाह वटि। अकबर बादशाह न हुजे, ॿियो उन बादशाह जी बादशाही जो हुजे जंहिंजो वज़ीर हो। सो आया उन वटि। सो अची बीरबल चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, आऊं अकबर बादशाह जो वज़ीर बीरबल आहियां। तो हाणे जेको शर्त थियो हो इन हमरा सां सो पूरो थियो। हाणे दरअसल ॻाल्हि इहा आहे जो हिन वज़ीर तव्हां वारे चयो त आऊं 2 मुठूं भरे हिन हमरा जे घरां खणंदसि, सो ई आयो हिन खां पुछा कर। 2 मुठूं भरियूं हिन चाड़ी ते चढ़ियो, हिकिड़ी मुठ हिकिड़े ॾाके में ॿी मुठ ॿिए ॾाके में। सो 2 मुठूं हिन भरियूं उन हमरा जे घरां। सो हाणे शर्त पूरो थियो या कोन थियो? सो बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु थींदो, त ईअं ई 2 मुठूं हिन भरे उतां खयूं। सो खयूं त सो बादशाह चवणु लॻो उन वज़ीर खे त तो 2 मुठूं भरे खयूं न, हाणे माठी करे वेही रहा, जेको थियो सो थियो बसि। शर्त जेको रखियो सो माना थी हलियो। सो हाणे नेठि उहो वज़ीर जहिड़ो हो तहिड़ो थी वेही रहियो। हाणे बीरबल उन बादशाह खां मोकिलाए उन हमरा खे वठी सिधो पंहिंजे घर आयो। सो चवणु लॻो बीरबल उन हमरा खे त हाणे आऊं वञा थो बादशाह ॾांहुं, अकबर बादशाह ॾांहुं। हाणे तूं पंहिंजो ख़्यालु रखजांइ, पर 3 ॻाल्हियूं यादि रखजांइ। नओं माण्हू गॾिजे त उन खां नालो ऐं ज़ात लाज़मी पुछा कजांइ, ऐं दिलि जो राज़ पंहिंजी ज़ाल सां न कजांइ। ऐं 2 ॼणा जॾहिं विच में 2 ॼणा ॻाल्हाइनि पिया न त 3 जो कमु कोन्हे उन में टंग हणाइण जो। सो हाणे उमेदु आहे त तूं सम्झी वियो हूंदे। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।